नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु नूरानियत मुस्तफ़ा सां ताल्लुक़ रखंदड़ एक बेहतरीन ईमान अफ़रोज़ वाक़ियो अवां दोस्तन जी ख़िदमत में खणी करे हाज़िर थियो आहियां। यकीनन बेहतरीन वाक़ियो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नूरानियत जे मुतालिक़ अल्लाह पाक असां तव्हांखे जेको महबूब नबी अता फ़रमायो आहे उन जो शान अर्फ़ व आला आहे। अल्लाह खां बाद अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ख़ालिक़ हुजण में बेमिसाल बेअयब रब आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक जो प्यारो महबूब आहे जेको नबीअनि ऐं रसूलनि में तमामु आला ऐं अफ़ज़ल आहे। ऐं अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब खे बेमिसाल ऐं बेअयब बनाए करे मोकिलियो आहे। हज़रत सैयदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हिकु मरतबा पंहिंजे घर मुबारक में राति जे वक़्तु कपिड़ो सिबी रही हुई त अचानक हवा जो झोंको आयो, हवा जो झटको आयो त उहो ॾीओ जेको सो विसामी वियो, उझामी वियो त हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जी उहा सुई मुबारक जेका हुई सो गुम थी वई, वञाइजी वई। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन अंधेरे में ऊंदाही जे अंदरि सुई खे ॻोल्हे रही हुई, तलाश करे रही हुई त अचानक अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तशरीफ़ फरमा थिया। पाण पुछा फ़रमायूं, ऐं आयशा छा करे रही आहीं? हज़रत सैयदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, सुई वञाइजी वई आहे, सुई गुम थी वई आहे, उनखे तलाश करे रही आहियां। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मुस्कुरायो, तबस्सुम फ़रमायो त जीअं मुस्कुरायूं, तबस्सुम फ़रमायूं त जेका नूर जी रोशनी ऐं जेके किरणूं निकितियूं, नूर जी लाइट निकिती, उन सां कमरो ऐं घर मुबारक रोशन थी वियो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा उन रोशनी में उहो विञायल सुई, गुम थी वियल सुई खे तलाश करे वरितो, ॻोल्हे वरितो, ॾिठाई त सुई लभी वई, मिली वई। त प्यारा दोस्तो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक बेमिसाल महबूब बनाए करे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक असां तव्हांखे पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत मुबारका शरीयत मुताहरा जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ हुई अॼु जो मुख़्तसिर ऐं ईमान अफ़रोज़ वाक़ियो जेको मां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयो। वरी नई मालूमात में अवां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।